आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे गवर्निंग बॉडी जे पहिरीं बाकायदे गरजाणी आर्ट्स काउंसिल जे सदर डॉक्टर इजहाक समेजे जी सदारत में थी गुज़री। गरजाणी में आर्ट्स काउंसिल जे नायब सदर सैयद जवार नकवी, सेक्रेटरी जनरल नसीर मिर्जा, खजानची अली दोस्त आजिज, प्रेस तर्जमान वसीम खान, गवर्निंग बॉडी जे मेंबरन सैयद अली अब्बास, नाज सेतो, रफीक ईसानी, खालिद प्रान ऐं ॿियनि शिरकत कई। आर्ट्स काउंसिल जे सदर डॉक्टर इसाक समेजे रजिस्ट्रेशन जे मरहलन ऐं आर्ट्स काउंसिल जे कानूनी हैसियत बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन चयो त असांजी कोशिश हूंदी त जल्द हैदराबाद में हिकु अहिड़ी क्लब क़ाइमु करियूं जिथे हर फनकार खे इज़त ऐं एहतराम मिले ऐं शाइर, मुसविर, रागी, अदाकार ऐं ॿिया फनकार पंहिंजे फन जो भरपूर मुज़ाहिरो करे सघनि, जीअं मुआशरे में आर्ट वसीले उत्साह खे हथी वठाए सघिजे। गरजाड़ी में समूरन मेंबरन तफ़सील सां मुस्तक़बिल जे मंसूबनि हैदराबाद में सकाफ़ती, इल्मी ऐं तख़लीक़ी तहरीक लाइ पंहिंजियूं तजवीज़ूं पेश कयूं। उन बाद फ़ैसिलो कयो वियो त जल्द को मरकज़ क़ाइमु करे उते अकेडमी ऐं सकाफ़ती सरगर्मियुनि जो बाक़ायदा आगाज़ कयो वेंदो। मुआशरे में आर्ट ऐं आर्ट्स जे वक़ार ऐं मनता लाइ हर मुमकिन उपाउ वठण सां गॾु मुख़्तलिफ़ इदारनि खां सहकार पिणु वरितो वेंदो। गरजाणी जी शुरुआत में आर्ट्स काउंसिल जे प्रेस तर्जमान वसीम खान जे वालिद जी वफ़ात ते दुख जो इज़हार कंदे दुआ घुरी वई।